जिए सिंधु देश जिए साईं जीएम सैद सब खां पहिरियां ऐं सभिनी जेके बि मुंहिंजा नंढड़ा वॾड़ा भाउर भेनर दोस्त अहबाब क़ौमी कारकुन जिए सिंध तहरीक जा कारकुन अॼु हिन मुंहिंजे लाइव वीडियो लॉग खे ॾिसी रहिया आहिनि या इन में शामिल थी रहिया आहिनि। सभिनी खे महिरबानी कुर्ब लख लाइक। अॼु तव्हां सां मां हूअं बि मां दिलि मां ॻाल्हाईंदड़ माण्हू आहियां। मूंखे इहे शोभदाबाज़ी ऐं ड्रामेबाज़ी ईंदी बि न आहे। आउट स्पोकन रहियो आहे सॼी ज़िंदगी ऐं उन जा नुक़सान बि थींदा आहिनि। उन नुक़साननि खे मूं कॾहिं बि ख़ातिर में न आंदो आहे त मुंहिंजी जेकी ॻाल्हि आहे जेकी मां सही थो सम्झां ऐं जंहिंखे बि मां उसूल सम्झां थो मां उहा पंहिंजी दिलि मां कंदो आहियां ऐं को बि रख रखाव न कंदो आहियां। कोशिशि कंदो आहियां त कंहिंजी दिलि आज़ारी न थिए। जेतोणीकि घणाई माण्हू बग़ैर कंहिं सबब जे सख़्तु दिलि आज़ारी करे वेंदा आहिनि। इंतिहाई अहम शयूं हिन वक़्तु असांजे ख़िते में असांजी उन रीजन में ऐं ख़ासि तौर ते असांजी धरती ते थी रहियूं आहिनि ऐं जेकॾहिं असां कबूतर वांगुरु अखियूं बंदि करे वेही रहूं ऐं ईअं सम्झूं त ॿिली कोन्हे उहा न खाईंदी त इहा असांजी ख़ाम ख़्याली हूंदी ऐं इहा ई शइ क़ौमुनि खे तबाह थी करे बर्बाद थी करे ख़तम थी करे। तारीख़ जा ॼाणू जेके माहिर आहिनि हिन जंहिं हंध ते मां वेठो आहियां हिते जो टाइम अॼु सुबुह जा 8 थिया आहिनि। सैटरडे सुबुह जा 8 थिया आहिनि ऐं मुंहिंजी सिंध में राति जा 9 थिया आहिनि। त जंहिं मुल्क में मां वेठो आहियां इन नॉर्थ अमेरिका खां वठी साउथ अमेरिका ताईं जेकॾहिं हिते तव्हां जेके हितां जी हिस्ट्री पढ़ंदव त तव्हांखे अंदाज़ो थींदो त हिते अज़ीम शान इंडिजिनस माण्हुनि जूं क़ौमूं हिते आबाद हुयूं। हिते सॼे अमेरिका में साउथ अमेरिका ऐं नॉर्थ अमेरिका ऐं साइंटिफिकली जेके कैलकुलेशन्स जा माहिर आहिनि उहे इन नतीजे ते पहुता आहिनि त जेकॾहिं अॼु उन क़ौम जी उन नेटिव्स जी उन्हनि इंडिजिनस माण्हुनि जी नस्ल कशी न कनि आहे ॿाहिरियां माण्हू अची हिते उन्हनि खे नेस्त नाबूद न कनि हा त अॼु उहे तक़रीबन 60 मिलियन या मूंखां अंग विसरे थो जेकॾहिं अंग विसरे थो त माफ़ कजो यानी तक़रीबन मां सम्झां थो त अॼु उन्हनि जी आबादी 60 खनि किरोड़ हुजे हा।
थोरो तादाद में हेॾे होॾे थी वञे त माफ़ी जो तलबगार आहियां, छो जो मूंखां इहो काफ़ी अरसो थियो आहे, मूंखे उहा एक्चुअल फिगर्स विसरी वियूं आहिनि, पर जेकॾहिं उहे आबादियूं हुजनि हा, उहा आबादी हुजे हा ऐं उन्हनि खे हिकिड़े प्री प्लान तरीक़े सां वाइप आउट न कयो वञे त हिन अमेरिकाज़ में नॉर्थ ऐं साउथ में जेके इंडिजिनस क़ौमूं हुयूं या इंडिजिनस जेके माण्हू हुया, जेके नेटिव्स हुया, अॼु उन्हनि जो तादाद करोड़नि में हुजे हा। एॾी पीसफुल सिविलाइज़ेशन, एॾी पीसफुल नेशन्स खे कीअं वाइप आउट कयो वियो, कहिड़े तरीक़े सां कीअं प्लान कयो वियो, कीअं उन्हनि जा कल्चरल, उन्हनि जा मेडिटेशन जा रिलीजियस हंध, उन्हनि जा जानवर जिन खे हू पंहिंजे लाइ इंतिहाई अहम सम्झंदा हुया, उन्हनि खे उन्हनि सां गॾु वाइप आउट कयो वियो, निशानियूं मिटायूं। त अॼु मां जंहिं सब्जेक्ट खे खणी वेठो आहियां या अॼु जंहिं ते मां ॻाल्हाइणु चाहियां थो या तव्हां सां पंहिंजे अंदर जी ॻाल्हि वंडणु चाहियां थो, उहा सिंध जी मौजूदा सूरत आहे। ऐं उन सूरत हाल जे दौरान हिन टाइमनि में इल्ताफ़ हुसैन जो साईं GM सैद खे पंहिंजो रहबर चई सिंध जी आज़ादी जो डिमांड ऐं ईंदड़ जेके बि शयूं इन खां पोइ अचनि थियूं, उन जे लाइ मूं त इन 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 ते ॻाल्हाइण मूं ज़रूरी सम्झो ऐं इन ते ई सम्झो त ॻाल्हाइजे ऐं उन ते सम्झिजे ऐं सम्झाइजे। हाणे 4 शयूं आहिनि, हिकिड़ा 4 फैक्टर्स आहिनि। नंबर 1, ज़ारा रियासत वटि इंतिहाई मज़बूत एजेंसियूं आहिनि, एस्टेब्लिशमेंट वटि, मिलिट्री एस्टेब्लिशमेंट वटि इंतिहाई, पाकिस्तान जी रियासत वटि इंतिहाई मञियल मज़बूत एजेंसियूं आहिनि ऐं तक़रीबन चयो थो वञे त 35,000 खां मथे ही सोशल मीडिया ते उन्हनि जा अकाउंट्स आहिनि ऐं उन्हनि मिसाली तौर ते उहे एजेंसियूं जॾहिं असांखे रोकनि थियूं, रोकथाम कनि थियूं, असांजी राह में रुकावट विझनि थियूं, त ज़ाहिर आहे उहो हिकिड़े मुल्क जो, पंहिंजे मुल्क जो जेको उन्हनि जो इंट्रस्ट आहे, जंहिंजी उहे पघार खणनि था, उन्हनि जो दिफ़ा कनि था। लॉजिकली ॻाल्हि सम्झ में अचे थी त बाबा पाकिस्तान जूं एजेंसियूं पाकिस्तान खे बचाईंदियूं ऐं जेको बि अमल पाकिस्तान खे कमज़ोर कंदो उनखे उन जो दिफ़ा कंदियूं हर लेवल ते। सो हिकिड़ो तबिको थियो उहे जेकॾहिं साईं GM सैद जे क़ौमी तहरीक जे मुंहिंजे या ॿिए कंहिंजे जेको बि का सच जी ॻाल्हि चवे, सिंध जी ॻाल्हि करे, उन जे मुखालिफ़ थियनि त सम्झ में अचे थी ॻाल्हि। बिल्कुलु हिकिड़ो उहो तबिको। ॿियो तबिको उहो जेको उन्हनि वरी हिकिड़ो हेठि सिविलियन नेटवर्क ठाहियो आहे, जेके उन्हनि जा क्रोनीज़ चयो, उन्हनि जा हिमायती चयो, उन्हनि जा दलाल चयो। पोइ उहे ईअं न आहे त को सोसाइटी जे हिकिड़ी हंध ते, हिकिड़े तबिके में उहे उन्हनि पैदा कया आहिनि, त उहा सिर्फ़ु शागिर्दनि में या सिर्फ़ु क़ौमी कारकुननि में आहिनि या सियासतदाननि में आहिनि या सियासी वर्करनि में, न, इंजीनियर्स आहिनि, डॉक्टर्स आहिनि, वकील आहिनि, मुख़्तलिफ़ जेके तबिका आहिनि, उन्हनि सभिनी में लिखारी आहिनि, इंटेलेक्चुअल्स आहिनि। उहे ॻाल्हि उन्हनि पंहिंजे मालिकनि जी था कनि। त इहे थी विया 2। टियां माण्हू उहे आहिनि जेके मासूम आहिनि ऐं उन्हनि खे असुल फैक्ट्स जी ख़बर ई न आहे ऐं हू सादगी सां ॻाल्हियुनि में अची था वञनि
मिसाल जे तौर ते लसानी फ़सादनि जी जेको ॿारु अॼु 25 सालनि जो हूंदो, नौजवान छोकिरो या छोकिरी, उनखे त ख़बर ई न पवंदी। ऐं जेको 35 खां 40 सालनि जो हूंदो, उनखे काफ़ी यादूं थी सघनि थियूं हूंदियूं। ऐं जेको असांजी उमिरि जो हूंदो, असांजी एज जो हूंदो, त उहो उन्हनि फ़सादनि खे अखियुनि सां ॾिसी चुको हूंदो, उनजो शिकार बि रहियो हूंदो। माना 50+ जी ॻाल्हि थो कयां। ऐं कुझु मासूम ऐं इनोसेंट माण्हू ईअं बि आहिनि त तव्हांजी मुंहिंजी ॿुधी ॿुधाई ते हली पवंदा आहिनि। मिसाल जी ॻाल्हि, कुझु ॾिसंदा न, उनखे रिसर्च न कंदा, उनखे जाचींदा न, सॼो ॿुधंदा न, पर तव्हां चयो, मां चयो, हुन चयो जी ॻाल्हि ते पोइ वरी उन ते पंहिंजो माइंड ठाहींदा। त उन्हनि खे मां चवां थो, इहे माण्हू मासूम आहिनि, इनोसेंट आहिनि, इहे कंहिं बि धुर जा न आहिनि, किथे बि न आहिनि, उन्हनि जो पंहिंजो माइंड आहे, उन्हनि जी पंहिंजी ॼाण आहे। त असांखे कोशिशि करणु खपे त इन तबिके खे असां ॼाण ॾियूं, सम्झायूं, उन्हनि खे रस्तो ॾेखारियूं, उन्हनि खे फैक्ट्स खे अॻियां रखूं। अॼु जी दुनिया में को बि कंहिंखे ज़ोर ज़बरदस्ती सां क़ाइल नथो करे सघे। ए मॉडर्न दुनिया आहे। असांजे ॿारनि खे, मूंखे, मां अॼु फस्ट टाइम लाइव आयो आहियां, मूंखे ख़बर ई न, हिननि गैजेट्स जी ख़बर अञा ताईं नथी पवे ऐं केॾो वॾो कमु था कनि। असां त वरी बि अञा मॉडर्न जेको आहे थोरो दौर में पैदा थियासीं, अहिड़नि मुल्कनि में आयासीं, रहियासीं, पर ॿियनि जो छा हाल हूंदो जेके असांजी एज जा हूंदा या असां खां वॾा हूंदा, जिन 50 क्रॉस करे चुका हूंदा। त ॿारनि खे, नौजवाननि खे, अॼु जे जेकी असांजी नई नस्ल आहे, 16-17 सालनि खां वठी वेंदे जेके 30-35 सालनि जा नौजवान आहिनि, यंग जनरेशन आहे असांजी, उनखे ज़बरदस्त इहो कमु अचे थो त उहे कंहिं बि तरीक़े सां ज़ोर ज़बरदस्ती सां क़ाइल न थींदा। उन्हनि खे क़ाइल करण जे लाइ फैक्ट्स उन्हनि खे ॿुधाइणा पवंदा, सम्झाइणा पवंदा। ऐं चौथो तबिको आहे, मिसाल जी ॻाल्हि, क़ौमी तहरीक थी, क़ौमी तहरीक जा साथी थिया, मुंहिंजी पार्टी जा GSN तहरीक जा साथी थिया, ज़ाहिर आहे उहे मुंहिंजा हमदर्द हूंदा, उहे मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झंदा हूंदा, उहे मुंहिंजी ॻाल्हि जे पोयों बीहंदा, उहे सम्झो हिमायत कंदा। त 2 तबिका पहिरियां जेके ॿुधाया मां, उहे त कंहिं बि सूरत में मां सोनो थी पवां। ऐं मूं जहिड़ा ॿिया बि जेके सिंध जा आशिक़ आहिनि, सिर्फ़ु मां अकेलो त न आहियां, सिंध जा त हज़ारें आशिक़, लखें आशिक़, ऐं साईं GM सैद खां वठी हिकिड़े नंढड़े कारकुन ताईं, उहे त हर आशिक़ खे, हर पतंग खे जेको आहे, माना उनजो मलियामेट कंदा, पाण बि कंदा, उन ते अटैक, उनखे डेसिमेट कंदा, ऐं पंहिंजनि क्रोनीस को बि कराईंदा। सो मां हाणे उन्हनि 2 तबिकनि सां त नथो ॻाल्हायां, मां उन्हनि जे लाइ नथो ॻाल्हायां। मां ख़बर आहे, मां सोनो थी पवां, मरी पवां, टुकुर टुकुर थी वञा, त बि को न को, माना मिसाल के मां मरी पवां सिंध जे लाइ, त बि चवंदा ईअं छो मोह, हीअं छो न मोह। त उन्हनि जी त राय ज़हन में ठहियल आहे, हुननि खे मुखालफ़त करणी आहे। हाणे अचूं था बाक़ी 2 तबिका, हिकिड़ा उहे जेके असां सां गॾु आहिनि, असांजे मौक़िफ़ खे सम्झनि था, ॿिया उहे जेके मासूम आहिनि, जिन खे सम्झ न आहे, जिन खे ख़बर न आहे, जंहिंखे सेखारिणो ऐं सम्झाइणो आहे, ताकी उहो पंहिंजो माइंड मेकअप करे। असां सियासत, मां त घटि में घटि ईअं सम्झां थो त सियासत यार हिकिड़ी
हाणे त जंहिं मरहले में दाख़िल थी विया इन में सियासत त कयूं ई नथा। हाणे इश्क ऐं इबादत जी ज़रूरत आहे। छो त सियासी दौर उहो हुयो जॾहिं हू तव्हांखे छॾनि पिया मैदान ते, सियासी अमल जी तव्हांखे इजाज़त हुई। अॼु हुननि जी मर्ज़ी जी पार्टियुनि खे इजाज़त आहे सियासत जी। हुननि जी मर्ज़ी सां सॼो हिकिड़े तयशुदा सिस्टम तहत पाकिस्तान में सियासत पई हले। उहा वफ़ाक़ी सियासत हुजे, उन में बि उन्हनि खे नवाज़ शरीफ़ खपे, पीपल्स पार्टी खपे, वरी इहे ॿई न खपनि, बिल्कुलु पंहिंजो प्योर माण्हू खपे, उहो केतिरी ताईं देरि ताईं खपे, केतिरा उन्हनि जा कम पूरा कंदो, वरी उहो वेंदो, माण्हुनि में बोरियत थी, मुखालफ़त थी, वरी ॿियनि खे कीअं आणींदा। ईअं ई सिंध जी क़ौमी सिंध में जेकी सियासत पई थिए उन में बि हिकिड़ा जेके अपोज़िशन जा इतिहादनि जी GDA या ॿियूं पार्टियूं आहिनि जेके प्रोविंशियल लेवल ते सियासत कनि थियूं, पोइ उन्हनि जे लाइ वरी लिमिटेशन्स आहिनि। पोइ अचे थी क़ौमी तहरीक GA सिंध वारा, उन्हनि GA सिंध वारनि में बि उन्हनि ॻाढ़े झंडे वारनि में बि कहिड़ियूं पार्टियूं कमु करे सघनि थियूं, किन खे अलाउ कबो, किन खे अलाउ न कबो। सालगिरह ते कंहिंखे स्पीकर, इहो इकोसिस्टम चओ था, इकोसिस्टम ऐं जेको आहे डेकोरेशन जो सामान ॾिबो, अलाउ कबो, कंहिंखे न ॾिबो, कंहिंखे सरगर्मियूं करणु ॾिबियूं, कंहिंखे न ॾिबियूं, कंहिंखे अताब में आणिबो, कंहिंखे न आणिबो। इहो बि हुननि सोचे छॾियो आहे, छो जो हुननि वटि इवन असां जे ॻाढ़े झंडे में बि हुननि इहो तय करे छॾियो आहे ऐं हिकिड़ी पॉलिसी ठाहे छॾी आहे त हिननि ॻाढ़े झंडे में कंहिंखे रखिणो आहे पंहिंजे मफ़ाद में ऐं कंहिंखे पूरो करिणो आहे हुननि जे मफ़ाद, जंहिंखे हू पंहिंजो नेशनल इंट्रस्ट सम्झनि था। साईं GM सैद चयो, मां साईं GM सैद खे न सिर्फ़ु पंहिंजो रहबर सम्झंदो आहियां, पर मां साईं GM सैद जो आशिक़ आहियां। मां उनजो नंढड़ो नंढड़ो जीतामड़ो सिपाही आहियां। मां साईं GM सैद जी जेकॾहिं हिन पंहिंजी हयाती में पेर जी जुती जहिड़ो बि थी वियुसि त खटियो। साईं GM सैद जी पेर जी जुती जहिड़ो बि आउं थी वियुसि त सम्झो त खटियो। साईं GM सैद असांखे पंहिंजे माउ पीउ खां बि वधीक प्यारो हुयो, प्यारो आहे ऐं प्यारो रहंदो। ऐं असां बि साईं GM सैद सां खे ओॾा ई प्यारा हुयासीं। जीअं जीअं माण्हू इश्क जूं मंज़िलूं तय कंदो थो वञे, जीअं जीअं वेझड़ायूं थींदियूं थियूं वञनि, जीअं जीअं ख़बरूं पवंदियूं थियूं वञनि, जीअं जीअं माण्हू ॾिसे थो त ही साईं GM सैद तमामु जिन बि माण्हुनि सां प्यारु कयो, ज़बरदस्त ऐं ॾाढो प्यारु कयो। मां साईं GM सैद जा उहे मोहबतुनि जा थोरा लाहे ई नथो सघां। उन जा विधियल वज़न जेके हुन पंहिंजी हयाती में असांजे कुल्हनि ते विधा, असांखे जवाबदार कयो। मां चाहियां बि त उन्हनि जवाबदारियुनि खां हटी नथो सघां। मां बि इंसानु आहियां, थकिबो आहियां, ॾुखारो थींदो आहियां, मायूस थींदो आहियां, परे वेठा आहियूं, जेको आहे कैफ़ियतूं तब्दील थींदियूं आहिनि, पर जवाबदारी जेकी आहे उहा असांखे उन नमूने सां आम रवाजी तौर ते जेके माण्हू जीअनि था उहे जीअण नथी। हाणे मुंहिंजा प्यारा भाइरो, मुंहिंजूं भेनरूं, अचो हिन ताज़ी सूरत हाल खे आस्ते आस्ते उन तरफ़ वठी था वञूं। थोरो अॼु डिघो थी वञे त माफ़ु कजो,
मक़सदु आहे सम्झणु ऐं सम्झाइणु। कंहिंजी बि दिलि आज़ारी नथो करणु चाहियां, कंहिंखे बि मूंखे कंहिंखां बि नफ़रत न आहे। यकीन ॼाणो त मूंखे पंजाब खां बि नफ़रत न आहे। ज़बरदस्त कल्चर आहे, ज़बरदस्त क़ौम आहे, होशियारु क़ौम आहे, ऐं जेको आहे पंहिंजी मर्ज़ी सां जीअनि, ख़ुशि हुजनि। असां कहिड़ो एतिराज़ु आहे? अकेला रहनि, हुननि पंहिंजे सिख पंजाबी भाइरनि सां मिली रहनि, असांखे कहिड़ो एतिराज़ु आहे? मां त पर्सनली पंजाबियुनि जी शाइरी, उन्हनि जो फोकलोर, उन्हनि जो जेको दानेश्वर लॾो आहे, उन्हनि खे ॿुधंदो आहियो, जेको सही दानेश्वर जी ॻाल्हि। त मूंखे पंजाबियुनि सां का नफ़रत न आहे। साईं जेम्स खे बि न हुई। नफ़रत कंहिंसां बि न रखणु खपे। इंसाननि खां नफ़रत नथी करे सघिजे, कंहिंखां बि नफ़रत नथी करे सघिजे। इख़्तिलाफ़ करे सघिजे थो, इख़्तिलाफ़ राय रखे सघिजे थी, मुखालफ़त करे सघिजे थी, अपोज़िशन करे सघिजे थी, पंहिंजे हक़ जे लाइ जिदोजहद करे सघिजे थी, पंहिंजे दिफ़ा में रेज़िस्ट करे सघिजे थो, पर नफ़रत न। त इन जे करे जॾहिं मूंखे पंजाबियुनि खां, ऐं जिन खे असां पाण ते गासिब सम्झूं था, जिन खे असां सम्झूं था त असां ते अटैक करे वेठा आहिनि, असांखे ऑक्यूपाए करे वेठा आहिनि, जॾहिं उन्हनि खां ई नफ़रत न आहे त पोइ ॿियनि खां, पंहिंजनि खां कीअं नफ़रत थींदी? चिड़ थींदी, कावड़ थींदी, पर नफ़रत न थींदी। नफ़रत जी बुनियाद ते तव्हां नयूं शयूं नथा ठाहे सघो, त नफ़रत जी बुनियाद ते वॾा मोहबतुनि जा पैगाम नथा ॾेई सघो। नफ़रत हर बुनियाद खे ख़तमु कंदी, मोहबत हर बुनियाद खे वधाईंदी। इन जे करे जेके पंहिंजा भले दिलि आज़ारी कनि, ऐं जेको आहे उन्हनि खे बि छा थो करे सघिजे, उन्हनि खे छा थो चई सघिजे? छो हेॾियूं आज़ारियूं थियनि पियूं सिन सां, पंहिंजनि ते वेही छा ॻाल्हाइबो या पंहिंजनि खे छा चइबो? हाणे लतीफ़ साईं चयो आहे त अल्लाह ॾाही मथियां जो ॾाहियूं ॾुख ॾिसनि, मूंसां मुंहुं पिरिन भोराईअ में भाल के। हाणे हो ॿियो को चवे त सम्झ में ईंदी, उन जी तकलीफ़ न थींदी। पंहिंजो को जेकॾहिं को तंज़ जो गुलाब बि हणंदो त उहो असांखे फटे विझंदो। ॾिसो, पंहिंजनि जी तकलीफ़ माण्हू खे वधीक थी थिए, ऐं उन जे करे अॼु मूं इहो फ़ैसिलो कयो हो त तव्हां सां ईअं दिलि जी ॻाल्हि चङे नमूने सां, वाखे नमूने सां कबी। ॾिसो, पाकिस्तान जेको ठहियो, उहो जिन्ना न ठाहियो, पाकिस्तान अंग्रेज़नि ठाहियो ऐं पंहिंजे इंट्रस्ट जे लाइ ठाहियो। अंग्रेज़ पंजाबियुनि सां साथारी को सिर्फ़ु पाकिस्तान ठहण महिल न हुया। हिस्ट्री ॾिसो, पंजाबी हमेशह जेके बि फातह आया, जेके बि रूलर्स आया, उन्हनि जी हिमायत कई, उन्हनि सां गॾु रहिया। ऐं रंजीत सिंह बि जेको अफ़गानिस्तान ॾे पठाननि ॾे काहे वियो हुयो, उहो अंग्रेज़नि जी मदद सां। को बग़ैर मदद जे या उन्हनि जी पॉलिसी ऐं हिकमत अमली सां गॾियल न हुजे, ईअं पंहिंजे ख़ुदरू तरीक़े सां वियो हुजे, न, ईअं न हो। ईअं ई उन्हनि जी पेशकदमी असांजे तरफ़, सिंध जे तरफ़
सो इहो सवाल त पाकिस्तान जिनाह ठाहियो इहो हाणे रद्द थी चुको आहे। पाकिस्तान वो जेकी टिवाना जी ख़िज़र हयात टिवाना जी कायरो कॉन्फ्रेंस खां पोइ चर्चिल सां जेकी मुलाक़ात थी हुई उहो बि ज़हन में रखणु खपे त हुन पंजाबियुनि जी ख़िदमतुनि जे एवज़ छा घुरियो आहे। ऐं साॻे तरीक़े सां ॾिसो पाकिस्तान ठाहिण जे लाइ टिनि धुरियुनि वॾो कमु कयो। माना जेके वीचारियूं पंहिंजे इनोसेंस में जेके टे धुरियुनि कमु कयो मासूमाना तरीक़े सां उन्हनि खे इस्तेमालु कयो वियो। मासूमाना तरीक़े सां जंहिंमें सिंध बंगाल ऐं कादियानी हुया, कादियानी अहमदी। इन्हनि टिनि धुरियुनि पाकिस्तान ठाहियो अंग्रेज़नि, पर हिननि धुरियुनि उन में सॼो जेको ॿारण जो तेल जो कमु कयो न, ॿरण जो, उहो सिंध बंगाल ऐं कादियानी। पंजाबियुनि जो को किरदारु न हो इन्हनि। पंजाबी त आख़िरी टाइम ताईं जेको आहे अंग्रेज़ सां यूनियनिस्ट हुया। छो ठहियो? हाणे ही अहिड़ा इलाही किताब आहिनि, पर ही वॾो ऑथेंटिक किताबु आहे। जेकॾहिं केरु हे तव्हांखे मथां उबतो जेको आहे सम्झ में अचे, छो जो हे मां ईअं हिन खे फ्रंट हुन ते लॻायो आहे कैमरा ते, त इन जे करे हे मथां तव्हांखे उबतो अचे। हिन किताब जो नालो आहे द शेडो ऑफ द ग्रेट गेम, द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज़ पार्टीशन। हे एडीसी हुयो माउंट बेटन जो, नरेंद्र सिंह सरेला उनजो फर्स्ट एडीसी हुयो, उनजो लिखियलु किताबु आहे। बेसिकली हिन किताब में सॼी जेके बि डॉक्यूमेंटेशन थी आहे उन दौर जी, ख़तो किताबत जेके इवेंट्स थिया आहिनि उहे। ऐं असांजा कई दोस्त कई माण्हू ईंदा आहिनि जॾहिं उते इंग्लैंड में, को बि सिंधी अची सघे थो, त ब्रिटिश लाइब्रेरी में हाणे 80% ऑलमोस्ट 80% डॉक्यूमेंट्स अबाउट सिंध जेको आहे, क्रिएशन ऑफ पाकिस्तान जेको आहे, उहे अनक्लासिफाइड थी चुका। हिते वॾनि मुल्कनि में इहो रवाजु हूंदो आहे त 30 सालनि खां पोइ 35 सालनि खां पोइ डॉक्यूमेंट्स खे पब्लिक कयो वेंदो आहे। त ब्रिटिश लाइब्रेरी में कोई बि अची उहे सॼा डॉक्यूमेंट्स कढे ऐं उन शइ खे ॾिसे त कीअं कलकत्ते खे बंगाल खां टोड़े इंडिया में रखियो वियो ऐं बर्तानिया खे कहिड़ा 2 अहम स्ट्रेटेजिक पोर्ट्स खपनि पिया, जंहिंमें मोस्ट इम्पॉर्टेंट जेको कराची पोर्ट हो, सिंध जो पोर्ट, ऐं कीअं जेको आहे सिंध जे साईं जेम्स खां वठी उन्हनि नेशनलिस्ट कुवतुनि सां या कौमपरस्तनि सां या जिन मुस्लिम लीग सां पोइ 46 में ई जेको आहे हो झेड़ो कयो, या जेके माण्हू बिल्कुलु हिंदुस्तान सां या पाकिस्तान सां ॻंढिजणु न चाहिनि पिया, सिंध जी उन ई इंडिपेंडेंट सॉवरन हैसियत खे बरक़रार रखणु चाहिनि पिया, जंहिंमें अंग्रेज़नि अची सिंध खे फतह कयो हुयो, कीअं उन्हनि कमीशननि खे मना कयो आहे, उहे करस्पॉन्डेंस, उहे लेटर्स, उहे सभु शयूं ब्रिटिश लाइब्रेरी में मौजूदु आहिनि। पर हिन किताब खे पढ़ण खां पोइ उहे साॻिया डॉक्यूमेंट्स हिन में उन ॾिना। तव्हां पढ़ंदव तव्हांखे सॼी सिनेरियो सम्झ में अची वेंदो, इवन मौजूदा पाकिस्तान जो हाणे जो, त कीअं इंपीरियलिस्ट कुवतूं, साम्राजी कुवतूं कीअं सिंध खे अञा बि माना हिन महिल ताईं बि माना उनजी जान छॾण लाइ तयारु न आहिनि, ऐं सिंध एज़ अ गिफ्ट जेको आहे पंजाब खे मिलियल आहे। कीअं हुननि चयो त बाबा सॼो कीअं हुननि मुस्लिम लीग ठाही, कीअं जिनाह खे आंदो जेको मुस्लिम लीग में पहिरियों अचण लाइ तयारु न हो, कीअं जेको आहे हुन को कमु वरितो, कीअं जेको आहे हिंदुनि जे घर में ॻऊं फिटी करे, कुई फिटी करे, कीअं
मुस्लमाननि जे घरनि में सूअर फिटी करे फ़साद कराया विया। कीअं मेरठ फ़सादनि खां पोइ बंगाल ऐं जेको आहे पंजाब में वॾा फ़साद कराया विया। त असांखे उहे सभु शयूं सम्झणियूं पवंदियूं। जेकॾहिं असां न सम्झंदासीं त पोइ कीअं असां सिंध खे बचाए सघंदासीं। छो जो ही सॼी वेड़ त हले ई सिंध जे बि ॿिनि हिसनि। सिंध इन जे करे सोनी ऐं अॻु में त हलो स्ट्रेटेजिक पॉइंट्स जेके बि जियो पॉलिटिकल जेके उन में वॾी इंपॉर्टेंस आहे। डीप सी असां वटि आहे, कराची डीप सी आहे, ग्वादर डीप सी न आहे। असांजी जेको आहे सॼी साहेली पट्टी जेको आहे उनजी इंपॉर्टेंस आहे, उहो गेटवे आहे। असां वटि हेॾा सारा ज़ख़ीरा आहिनि, मादनियात आहे, मालामाल। हाणे बर्तानिया पंहिंजे इंट्रस्ट जे लाइ पाकिस्तान ठाहियो ताकी उन्हनि जो इंट्रस्ट खे उहो सिक्योर करे सघनि। ऐं हाणे पाकिस्तान जे लाइ, पंजाब जे लाइ जीअण जे लाइ, उनजी ज़िंदा रहण जे लाइ कहिड़ी शइ आहे त साईं जीएम साहिब जेको चयो त जीए पाकिस्तान माना मरे सिंध, ऐं जीए सिंध माना मरे पाकिस्तान। माना सिंध या सिंध जीअंदी या पाकिस्तान जीअंदो। जीअं जनरल ज़िया चयो हुयो त क़बर हिकिड़ी आहे, माण्हू ॿ आहिनि, ॿिन्ही में को हिकिड़ो वेंदो, या ज़ुल्फ़कार भुट्टो या जनरल ज़िया। इहो हाणे असां सिंधी माण्हुनि खे फ़ैसिलो करिणो आहे, इहो तव्हां नौजवाननि खे, असां सभिनी खे फ़ैसिलो करिणो आहे। मां हितां जो तव्हांखे तारीख़ी मिसाल ॾिनमि त उहा इंडिजीनियस, उहे नेटिव्स, उहे आलीशान तहज़ीब, उहे उन जा माण्हू, उहे हुजनि हा अॼु त 60 करोड़ खां मथे हुजनि हा, उहे किथे आहिनि? उन्हनि जूं ॿोलियूं किथे आहिनि? उन्हनि जो कल्चर किथे आहे? किथे? अमेरिका में त सभु वाइट आहिनि। हाणे त हिस्पेनिक नसल, असां जहिड़ा सब कॉन्टिनेंट जा माण्हू, एशियन माण्हू, सभु माना मेजॉरिटी गोरे जी, अफ्रीकन माण्हू। काॾे विया हुआ असुल मां? सिंध जेकी जॾहिं 2-2.5 हज़ार साल अॻे वेदास लिखिया विया हुआ सिंधु जे किनारनि ते, उन वक़्तु सिंध जी जियोग्राफी इहा हुई जेकी अॼु आहे। रणजीत सिंह जॾहिं सिंध ते काहा कई हुई, माना सिंध जी तरफ़ अचे पियो, उन वक़्तु सिंध जी जियोग्राफी इहा हुई जेकी अॼु आहे। यानी वक़्तु ऐं असांजी अंदरी कमज़ोरी असांजी जियोग्राफी खे खाईंदी आई आहे, असांखे खुटाईंदी आई आहे। हाणे पूरा थींदासीं, हाणे का जियोग्राफी जेको आहे खुटंदी न, हाणे ख़तमु थी। मां तव्हांखे चयो त 3 कादियानियुनि, सिंधियुनि ऐं बंगालियुनि किरदारु अदा कयो पाकिस्तान में इनोसेंटली, ऐं 3 लोड़ियूं। बंगालियुनि जी वञी ॾिसो छा शर्कियो हुयो 70s में बंगालियुनि सां, ऐं जॾहिं हू पाकिस्तान में हुया त उन्हनि सां छा ह्यूमिलेशन ऐं उन्हनि जी हुई। कादियानियुनि सां छा हशर कयो अथऊं पाकिस्तान में, ऐं सिंधियुनि सां जेको हशर थिए पियो, उन जो को अंदाज़ो कंहिंखे आहे न आहे त मां ॿुधायां। हाणे लसानी फ़सादात असां वटि यूनिटी न आहे। असां वटि यूनिटी न आहे, इन जे करे ॿिया माण्हू, जॾहिं तव्हांजे घर में यूनिटी न हूंदी आहे तॾहिं ॿाहिरें की ताक़त हूंदी आहे त उहो अची कब्ज़ो करे सवलाई सां। अंग्रेज़नि डिवाइड एंड रूल कयो, उहो परफेक्ट फार्मूला
पंजाब जी फ़ौज जेको आहे उहो उनखे कंटिन्यूअस रखियो आहे, उनजी पॉलिसी साज़ आधार डिवाइड एंड रूल। ऐं सिंध में उन्हनि ईअं ई कयो। पहिरियां 20-25 साल असां वटि का बि शइ न हुई। असां वटि किथे हुई? जेके माण्हू आया सिंध में, सिंधी माण्हू उन्हनि खे पाण दिलनि सां जायूं ॾिनियूं, उन्हनि जो आदर भाव कयो, मोहबत जे सरशार। 20-25 सालनि में कुझु न थियो। हे ॾिसो, तव्हांखे मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां त लसानी फ़साद जेके 72-70 वारे ॾहाके में थिया, ॿोली वारे मसइले ते थिया। अंग्रेज़ जे ज़माने खां वठी सिंध जी सरकारी ॿोली सिंधी ॿोली हुई। उन सां छेड़छाड़ करण जी कहिड़ी ज़रूरत हुई? जॾहिं उर्दू पाकिस्तान जी क़ौमी ज़बान थी चुकी हुई ऐं उन्हनि खे बंगालियुनि चैलेंज कयो हुयो पंजाब खे इन ॻाल्हि ते, त सिंध में इन लसानी बिल आणण जी ज़रूरत कहिड़ी हुई? इहो पीपल्स पार्टी खां उन वक़्तु करायो वियो। जीअं पीपल्स पार्टी को या ॿियनि हुकूमतुनि को बलूचिस्तान में बलूचिस्तान जी हुकूमत को, पख्तूनख्वा में पख्तूनख्वा जी हुकूमत को करायो पियो वञे, शयूं करायूं। मर्कज़ में बि भुट्टे साहब जी हुकूमत हुई। ऑफिशियल ॿोली सिंधी हुई। ऑफिशियली को बि असांखे हो न हुयो। ऐं इहो बिल आणे सस्ती शोहरत जे लाइ, त जीअं सिंधियुनि में वोट मज़बूत कजे, उन्हनि गेन्स जे लाइ हिकिड़ो लसानी हंगामो कयो वियो। ऐं नतीजो छा थियो? नतीजो इहो थियो त सरकारी तौर ते सिंध 2 ॿोलियुनि वारो सूबो थी वियो। अगरि सिंधी हुजे हा त उर्दू ॻाल्हाईंदड़ जेके बि असांजा भाउर भेनर आहिनि उहे सिंधी ऑटोमेटिक सिखनि हा। स्कूलिंग सिंधी में थिए हा। हुननि खे दफ़्तरी ज़बान इहा सिंधी सिखणी पवे, जीअं अंग्रेज़ अमलदार सिखंदा हुया। पर न सिर्फ़ु फ़साद थिया, फितनो थियो, नफ़रतूं थियूं, दूरियूं थियूं, पर मसइलो बि हल न थियो। त चवण जो मक़सदु इहो आहे त ॿोली वारनि फ़सादनि खां पोइ ॿिया वॾा फ़साद जेके थिया उहे 87 वारा, 86 वारा ऑनवर्ड जेको आहे, इहे 89 ताईं हलिया। हाणे इहे फ़सादात जेके आहिनि, अॼु ॾींहं ताईं एॾियूं नफ़रतूं उन्हनि विधियूं उन्हनि फ़सादनि, ऐं मामूली वाक़िअनि तो स्टार्ट थिया, मामूली वाक़िअनि तो। मिसाल जे तौर ते हैदराबाद यूनिवर्सिटी जा शागिर्द वञनि था मुज़ाहिरो करणु पंहिंजे लाइ, वरी उन्हनि खे बल्दिया जी तरफ़ वठी थो वञिजे। बल्दिया वारनि खे फ़ोन थी थिए त तव्हां ते कोई अटैक थो करे, यूनिवर्सिटियूं जूं बसियूं भरे अटैक था कनि, उते शागिर्द था मरी पवनि। शागिर्दनि जे मरी वञण खां पोइ वरी मेयर ते 1 महीने खां पोइ आफ्ताब शेख ते अटैक थो थिए, उन में 1-2 माण्हू मरी था पवनि। वरी सेकंड या थर्ड डे ते जेको आहे अल्ताफ़ हुसैन साहब अचे थो, साईं जेम्स एडवर्ड, ऐं उन शइ खे सॼी खे सिंध जे मफ़ाद में हैदर मंज़िल ते, जिन खे यादि हुजे। त चवण जो मक़सदु इहो आहे त इहे फ़सादात ईअं हलिया। उन खां पोइ 30 सेप्टेम्बर थियो, पोइ ज़ाहिर आहे 1 अक्टूबर खां 4-5 अक्टूबर ताईं वॾो खूनरेज़ हो थियो, रिएक्शन थियो। ऐं उन्हनि एॾियूं नफ़रतूं पैदा कयूं जो हिन महिल ताईं असांजे ज़हननि मां उहे नथियूं निकिरनि। सोचो वाक़ियात कीअं था थियनि ऐं उन्हनि खे केरु थो कराए। इहो बि वॾी मिथ आहे ऐं हरूभरू आहे। उन वक़्तु जेकी जंग थी, उन वक़्तु जेको
जिदोजहद थी उन वक़्तु जेकी रिएक्शन थियो सिंधी माण्हुनि जे तरफ़ां अदा मां बि उन में हिसेदार हुयुमि। मां सम्झां थो त कंहिं बि इंसान जो क़त्ल न थियणु खपे, कंहिं बि बेगुनाह जो क़त्ल न थियणु खपे, ऐं उहो केर बि हुजे। पर हिकिड़ी धरती ते रहंदड़ ॿ भाउर, हिकिड़ा उर्दू ॻाल्हाइण वारा, ॿिया सिंधी ॻाल्हाइण वारा, उनखे विढ़ायो वियो तरीक़े सां, वाक़ियात कराए विढ़ायो वियो। पोइ छा थियो? उहे नफ़रतूं हलियूं ऐं जेकी लॉजिकल सिंधियुनि जी वॾनि शहरनि ॾे लॾ पलाण हुई उहा बंदि थी वई। जेके वॾेरा सरदार पीर मीर हे ईअं सभु भॼी विया हुया, लतीफ़ाबाद में बंगला छॾे, कराची में घर छॾे, थेला कमेटी। केरु विढ़ियो? केरु विढ़ियो? कंहिं दिफ़ा कयो? साईं जीएम सैद जे सचनि पोइलगर, बशीर ख़ान कुरैशी हो, सफदर सरकी हो, डॉक्टर नियाज़ हो, अलाए केॾा जेके न जेकाबाद खां वठी कराची ताईं कंहिंजा मां नाला खणा, कई त नौकरियुनि में ऑफिसरनि के डॉक्टरनि खे कीअं नथो खणणु चाहियां, के शहीद थी विया आहिनि, के पंहिंजी तबई ज़िंदगी गुज़ारे विया ऐं वॾी वेड़ थी ऐं इज़त भरियो समझौता थिया पोइ आख़िरी वाक़िअनि खां पोइ। केर बि न विसारे पाकलैंड सीमेंट फैक्ट्री वारो वाक़ियो, कयूं आबाद वारो वाक़ियो। उन दौर में को तसवर करे सघे थो त जीए सिंध जो जॾहिं गुलमोहन जखराणी, सतार मौर्य, बशीर कुरैशी, शफ़ी करनाणी हुजे ऐं अहिड़ा माण्हू सिंध यूनिवर्सिटी में हुजनि त कोई सिंध यूनिवर्सिटी ख़ाली कराए सघे पियो? पर जॾहिं तालीमी अदारनि में कराची में सिंधी नौजवाननि खे इम्तिहान को रोकियो वियो या ॿियो शयूं थियूं, एॾे उरूज वारे टाइम ते मां ई क़यादत कई ओड़ी महिल 89 में गोलियूं खाधियूं पर कराची यूनिवर्सिटी ख़ाली कराई। पंहिंजो नौजवान जो नालो यादि अची वियो त खणंदुसि, जेको आहे पंहिंजो ॾिसो ज़िंदा जावेद वेठो आहे, पुछोसि। मूंखे मुखालफ़नि जे मोर्चे मां अची आवाज़ु ॾिनो हुयईं न, सलीम शाहानी, कादिर मक्सी ग्रुप में हुयो उन वक़्तु कादिर मक्सी वारा स्टडी सर्किल जे नाले में जीएसएन जे स्टूडेंट फेडरेशन जे अंदरि ई हलंदा हुया। मेयर केस में मुंहिंजी पर्सनल गाॾी, मुंहिंजे पीउ जी गाॾी वई। हा, कराची जी ॻाल्हि पियो कयां। त दुश्मन जे मोर्चे में, मुखालिफ़ जे मोर्चे में मथे जॾहिं हेठि सलीम आयो आहे आवाज़ थो ॾे डॉक्टर डॉक्टर, त मां चयोमांसि न पई खणे पसा पसण कारक पिरी जे, मुंहिंजे कब्ज़े में हुयो न, मुंहिंजे बचण जो कोई इम्कान हुयो न। इहो सॼो चांटका वारो दौर, जेकाबाद वारो दौर, चांटका वारो दौर, सॼी वक़्तु असां जिदोजहद में हुयासीं। ॿिन्ही मार्शल लॉउनि में मां मुशर्रफ वारी मार्शल लॉ में गुम हुयमि, अज़ाब में, क़बर में, टार्चर में। ऐं जॾहिं नंढा हुयासीं इन में डिग्री कॉलेज वारे ऐं जेको आहे चांटका वारे ज़माने में पहिरीं मार्शल लॉ में जिदोजहद में वियासीं, उन में बि जेलनि में वियासीं, मारूं खाधियूं। कोई तसवर करे सघे थो सिंध यूनिवर्सिटी खे कोई ख़ाली कराइण जो उन वक़्तु जॾहिं एॾी वॾी लीडरशिप उते हुई ऐं एॾे ई वॾे मज़बूत दौर में असां कराची यूनिवर्सिटी ख़ाली कराई। त चवण जो मक़सदु इहो आहे त असां
ऐं कॾहिं मुंहिंजी ज़बान ते इहो अॼु मां आंदो आहे, इवन पंहिंजी गाॾी वारो ज़िक्र, कॾहिं मुंहिंजी ज़बान ते मुंहिंजनि कारकुननि खे बि ख़बर न हूंदी इन्हनि वाक्यनि जी, इन्हनि शयुनि जी। मुंहिंजे दोस्तनि खे बि ख़बर न हूंदी इन्हनि शयुनि जी। कहिड़नि नौजवाननि खे ख़बर हूंदी? मां जॾहिं उते हाणे जॾहिं मां सिंध आयो हुउसि, हलो हिन शइ खे छॾियूं था, टाइम इलाही थी वियो आहे, मां हिन शइ खे त उन्हनि वाक्यनि जे करे जेके सिंधी माण्हुनि जी नेचुरल इंटीग्रेशन, इहो मिक्सअप जो जेको हुयो फेज़, उहो ख़तमु थी वियो ऐं सिंधी माण्हू शहरनि ॾे न पिया वधनि। पर जीअं ई साईं GM जी हिकमत अमली तहत इहो ठाह थिया, जीअं ई आरीसर साहब ऐं बशीर ख़ान कुरैशी शहीद जी पॉलिसी उन्हनि खे ठाहनि खे मज़बूत कयो, त तव्हां ॾिठो त सिंधी माण्हू वरी कराची में, ॿियनि इन्हनि हैदराबाद में, ॿियनि हंधनि ते रिलैक्स फील शुरू कयो ऐं उते अचणु शुरू थिया, रहणु शुरू थिया, आबाद थिया। ख़ुदि GSN जा वॾा वॾा लीडर सभु अची उते आबाद थिया कराची में। ऐं हाणे जेको आहे, मां हिकिड़ी शइ जेको आहे कल्ह मुंहिंजी निगाह में आई पंहिंजे किताबुनि मां, त इहे तव्हां सां शेयर करणु घुरियां। हे साईं GM जेको आहे, पंहिंजी आख़िरी सालगिरह जे दौरान चवे थो पंहिंजे ख़ुतबे में, साईं GM जो अलविदाई ख़ुतबो 17 जनवरी 1995 ते साईं चवे थो त उर्दू आबादी तोड़े मुतहदा वारनि खे साईं GM पंहिंजी आख़िरी सालगिरह जे ख़ुतबे में अपील कंदे चयो हो त आऊं हिन मौक़े ते सिंध में मुस्तक़िल आबाद उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी खे एतिरो चवंदुसि त हीअ धरती मुख़्तलिफ़ मज़हबनि ऐं तहज़ीबुनि जो ख़ूबसूरत गुलदस्तो रही आहे। कुदरत तव्हांखे पंहिंजे मातृभूमि खां धिकजण खां पोइ हिकु अहिड़ी सरज़मीन जी गोद नसीब कई आहे जेका प्यार, मोहबत, रवादारी ऐं भाईचारी जो मिसाली मर्कज़ रही आहे। उन करे तव्हांखे तारीख़ जे हिन सुरहे मौक़े जो फ़ाइदो वठी हिते जे असुल रहाकुनि सां खीर खंड थी हिते जो हिसो थी वञणु खपे। ऐं मुंहिंजो रहबर साईं चवे थो जेको असांखे, छो जो असां तमामु घणो, मां दावा सां थो चवां त न सिर्फ़ु साईं GM जे वेझो रहियासीं, पर उन जा लाडला बि रहियासीं। उन जी मोहबतनि ऐं शफ़क़तनि जो मां कहिड़ो जेको आहे थोरो मञा। मां अॻु में ई चई चुको आहियां, मां उन जी जुती बराबरि बि न आहियां जो उन जे कंहिं थोरे खे मां लाहे सघां। पर मां हिकिड़ो मिसाल ॾिनमि। साईं ख़ाकी जोयो साहिबु हिन किताब में लिखे थो त हिकु दफ़े साईं अहमद मुज्तबा राशिदी खां कंहिं कारकुन मुतहदा ऐं जस्कम जी मुफ़ाहमत बाबति सुवाल कयो। पाण जवाबु ॾिनऊं त जेका ॻाल्हि हिन वक़्तु इल्ताफ़ ऐं मुतहदा वारा कनि था, इहो त असांजो ख़ाउन मुतालबो हो त उहे सिंध धरती जी ॻाल्हि कनि, उन जे हक़नि जी ॻाल्हि कनि, ऐं हाणे जॾहिं उहे ॻाल्हि कनि था त असां खेनि सिंधी क़बूलण लाइ तयारु न थियूं, इहा त हुननि जी न पर असांजी बदकिस्मती थींदी। साईं मुज्तबा शाह राशिदी इहो जवाबु ॾिनो। हाणे हिन में ई लिखियलु आहे त इहो त रियासत ऐं उन जी एजेंसियुनि जो प्रोग्राम आहे त सिंध में सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ जे विच में विछा वधियल हुजनि, उहे पाण में सदाई विढ़ियल हुजनि। खेनि ख़बर आहे त जेसिताईं सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ पाण में विढ़ियल हूंदा, तेसिताईं सिंध जी आज़ादी मुमकिन न थींदी। मुतहदा वारनि क़ौमी महाज़ जे सकरंड मोरे ऐं खैरपुन वारनि धरणनि में शिरकत कई आहे। अहिड़ी तरह उन्हनि 19 फरवरी 2000 ते कराची प्रेस क्लब वारे मुज़ाहिरे में न रुगो अमली तरह शिरकत पई, पर जेलनि में बि विया, लठियूं बि खाधियूं। मोहतरम बशीर ख़ान कुरैशी जा जॾहिं तव्हांखे यादि हूंदो फोटोग्राफ्स बि आहिनि जंहिंमें कपिड़ा लीड़ूं थी विया, GSN वारा लठियूं खाधियूं, ॿधजी, इहे सभु जेके आहिनि असांजा दोस्त गिरफ़्तार बि थी विया ऐं गॾिजी जेलनि में विया।
उन जे करे जॾहिं असांजो रहबर साईं GM सैद असांखे जेकी वाट ॾसे वियो ऐं हुन असांखे इन वाट ते लॻायो त बाबा असांखे इहे दूरियूं, इहे ख़लफ़शार, इहे हिक ॿिए को नफ़रतूं ख़तमु करणियूं पवंदियूं ऐं ख़तमु करणियूं आहिनि। ऐं उन ते असांजनि वॾनि वॾनि अॻुवाननि लीडरनि सालनि जा साल उन ते कमु कयो। अब्दुल वाहिद साईं GM सैद खां पोइ अब्दुल वाहिद आरी सर हुजे, सॼो GS सिंध महाज़ हुजे, GS सिंध क़ौमी महाज़ हुजे जेको आहे, ऐं उन्हनि बाज़ाब्ता तौर ते इन्हनि शयुनि खे वेझो आंदो, उन्हनि वेझड़ाइनि, फ़ाइदा ॾिना असांखे। ऐं अॼु ऐं उन वक़्तु मुतहिदा इक़्तिदार में हुई। मां छा थो चवां, उन वक़्तु मुतहिदा क़ौमी मूवमेंट इक़्तिदार में हुई, वफ़ाक़ में बि हिसेवार हुई, सिंध में बि हिसेवार हुई। तव्हांखे यादि हूंदो त जसकम जी कमेटी, असांजी पार्टी जी कमेटी हिकिड़ी, मां अञा सिंध न आयो आहियां, मां अञा USA में हुयुमि, त जसकम असांजी पार्टी हुई हुते। जसकम जी कमेटी जेको आहे छा 90 ते ॻाल्हियूं करणु ऐं अंडरस्टैंडिंग करणु या मुलाक़ातूं करणु न वई हुई, या उहे आरीसर साहिब सां ऐं बशीर ख़ान कुरैशी सां न मिलंदा हुया, या उन वक़्तु गॾियल जिदोजहद न थी हुई, इहे लठियूं ऐं जेल गॾिजी न विया हुया। उन वक़्तु मुतहिदा क़ौमी मूवमेंट आज़ादी जो नारो न हयो हुयो। अॼु इल्ताफ़ हुसैन जी जंहिं ॻाल्हि जी मां हिमायत कई आहे, छाजे मां इल्ताफ़ हुसैन जो वॾे में वॾो क्रिटिक रहियो आहियां, मुतहिदा जो मां वॾे में वापसि अचण खां पोइ मुंहिंजूं सभु तक़रीरूं खणी ॾिसो, सभु तक़रीरूं खणी ॾिसो, चैलेंज सां थो चवां। सन में हुजनि, कराची में हुजनि, किथे बि हुजनि, मां वधि में वधि क्रिटिक हुयमि मुतहिदा जी पॉलिसियुनि सां, मां वधि में वधि उन्हनि ते ॻाल्हाईंदो हुयुमि ऐं इहो ई चवंदो हुयुमि त सिंध जी आज़ादी जी ॻाल्हि कयो, असां उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे अलॻि क़ौम नथा सम्झूं, असां उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे पंहिंजी धरती जो हिसो सम्झूं था। जेके 3 नस्लुनि खां हाणे हिते आया आहिनि, हिते पैदा थिया आहिनि, उन्हनि जो पैदाइशी हक़ आहे, त ऐं असांखे इहो तासुब या नफ़रत कढणी पवंदी। भला असां वटि सिंधियुनि में बरोच सिंधी तासुब अञा ताईं न आहे नस्ली तौर ते। असां वटि सैयद ऐं उमती वारो तासुब न आहे। असां वटि हे लाड़ी आहे, उतरादी आहे, इहो तासुब न आहे अञा ताईं। हे शिकारपुर जा पठान, गढ़िया यासीन जा पठान, हे जेको आहे सुल्तानकोट जा पठान, हाणे त हर कोई मॉडर्न थी वियो आहे, कोई पंहिंजी ज़ात खां ॿाहिरि शादियूं कंदो हुयो। इक़बाल तरीन जंहिं तव्हांजो ही ॻाढ़ो झंडो ठाहियो, ॻाढ़ो झंडो जेको तव्हांजो पहिरियों मरकज़ी सदर हो, उनजो ॾाॾो ॾाॾी पछतो ॻाल्हाईंदा हुया। असांजी GS सिंध जे अंदरि केॾा कारकुन, बहादुर कारकुन सुल्तानकोट जा, शिकारपुर जा ऐं गढ़िया सिंध जा पठान रहिया आहिनि ऐं आहिनि, के दुरानी आहिनि, के काकड़ आहिनि, के बाबर आहिनि, के तरीन आहिनि। त ईअं ई असां सम्झूं था त हिजरत करे जेके बि माण्हू आया, उहो हिकिड़ो जबर हो तारीख़ जो। ऐं साईं जेम्स चयो आहे न त 3 तबिका थींदा इन्हनि में, हिकिड़ा भॼी वेंदा, हिकिड़ा असां सां मिली वेंदा, हिकिड़ा असांजी मुखालफ़त में असां सां विढ़ंदा। बाबा सिंधू देश छो ऐं छा लाइ, सिंधू जी सान्या, इहे किताब पढ़ो त सही, हर शइ त लिखी पई आहे, साईं खे सम्झो त सही। त पोइ जॾहिं हिन मौक़े ते तव्हांजी सॼी सामूंडी पट्टी उनजी वालार पई थिए। ही कराची को वठी बहरिया
हलियो वियो मथे ताईं। ही डिफेंस हाउसिंग सोसाइटियूं तव्हांजे कराची खां वठी हली वियूं सॼो तव्हांजे हैदराबाद ताईं। हे लखे माण्हू सेटल पिया थियनि कराची में। इहे मुहाजिर त न आहिनि, इहे सिंधी आहिनि छा? सिंधी माण्हुनि खे प्रॉपर्टी वठाइण जेतिरो पैसो आहे सिंधियुनि वटि? सिंधी अञा बिज़नेस क्लास या मिडिल क्लास थियो आहे? हिकिड़ो फोरू क्लास पैदा थियो आहे जे सॼी सिंध खे फुरे छॾियो आहे। बाक़ी त ॿियो को क्लास न आहे सिंध में। अञा गुरबत आहे ऐं गुरबत वधी आहे। 60% खां मथे सिंध जो माण्हू गुरबत जी ज़िंदगी गुज़ारे थो। 2 वेलनि जे लाइ आतो आहे। पाणी जी सूरत हाल ॾिसो, पीअण जे पाणी जी सिंध में शहर ॻोठ थी विया आहिनि, कचूं आबादियूं था लॻनि। ही छा पियो थिए? कादुरपुर गैस फील्ड वॾे में वॾी गैस फील्ड आहे न, जोही बदीन वारो तेल। भला सिंधी माण्हू इते वञी ॾिसनि त इते ही जेके घोटकी में इहे वॾियूं वॾियूं कंपनियूं आहिनि, एंग्रोज हे हो, इहे फर्टिलाइज़र्स जूं, इन कॉलोनियुनि में ॾिसो, इन्हनि में ॾिसो सिंधी घणा आहिनि, केरु आहिनि सिंधी? कि नाले मातर बस पटे वाला चौकीदार। बेन अल-अक़वामी कानून छा था चवनि जिथे नेचुरल रिसोर्सिस हुजे? हाणे कारूंजर जे पत्थर खे लॻाइनि। ही छा पियो थिए? केमाड़ी खां वठी डीप पोर्ट खां वठी वेंदे मथे ताईं छा पिया ठाहिनि? कंहिंजे लाइ पिया ठाहिनि? सिंधी त हिते न रहंदा, केरु रहंदो? ॿियनि सूबनि मां धड़ाधड़ माण्हू आबाद पिया कनि। रुगो हिकु साल में तव्हांजे घोटकी मां जेकी न हे मुहिम हलाई अथऊं, फोर्स्ड कन्वर्जन्स जेके कनि था, न्याणियुनि खे हरूभरू फ़ोनुनि ते इंगेज करे पोइ खणी उन्हनि जा मज़हब मटाए शादियूं कराइण, इहो मियां मिठो ऐं जेके सरहंदी आहिनि हैदराबाद वारा जेको इहो धंधो लाइ वेठा आहिनि, इहो को उन्हनि जो धंधो न आहे। इहा हिकमत अमली आहे। घोटकी इन ज़िले में छा आहे? कादुरपुर गैस काथे आहे? इहे बॉर्डर वारा इलाइक़ा न आहिनि। सिंधी माण्हुनि खे सम्झ में कॾहिं ईंदी इहा ॻाल्हि त 5000 पंजाबी फैमिलियूं रुगो हिकिड़े साल में सेटल थियूं आहिनि अची घोटकी में। कीअं ख़ामोशी सां चुपचाप करे सेटल पिया कनि? 35 खां 40,000 माण्हुनि जो शहर ॿधो अथऊं। जेकाबाद शहर जे अंदरि, एयरपोर्ट में अंदरि अॻे छावनियूं ठहंदियूं, हाणे बिल्डिंगियूं, स्कूल। कंहिंखे वञण जी इजाज़त आहे? मां जेकाबाद वासियुनि खां पुछां थो। अंदरि जेको इहो सॼो नओं मॉडर्न शहर अंदरि ठहियल आहे, इहो कंहिंजे लाइ ठहियल आहे? सिंधियुनि में था रहनि। ऐं पोइ बि असां चुप आहियूं। असांजी हैसियत इहा आहे जो असां सालगिरह ते नथा वञी सघूं। रहबर सिंध साईं जीएम साईं जी सालगिरह ते असांखे स्पीकर ऐं उहो नथो मिले। पोइ उते जेकॾहिं इन मौक़े ते जिन खे असां सॼी ज़िंदगी चवंदा रहिया आहियूं सिंधी थियो, सिंधी थियो, सिंध जी ॻाल्हि कयो, आज़ादी जी ॻाल्हि कयो, अॼु जेकॾहिं इल्ताफ़ हुसैन साईं जीएम साहिब खे पंहिंजो रहबर करे सिंध देश जी ॻाल्हि करे थो त उन खे छा चऊं? इहा मुंहिंजी वॾे में वॾी मुनाफ़िकी पंहिंजो पाण सां ऐं साईं जीएम साहिब ऐं सिंध सां गद्दारी थींदी अगरि मां उनखे वेलकम न चवां। सिंध जी विरहाङो नथा चाहियो न। जेकॾहिं सिंध जो विरहाङो नथा चाहियो त इल्ताफ़ हुसैन कंहिंजी मज़म्मत थो करे? हैदराबाद वारा, बहादराबाद वारा जेके कराची में जेकी मुतहदा सरकारी वेठी आहे, उहे सिंध खे एॾी वॾी गार था ॾियनि, मतरूका सिंध। तव्हांजे असांजे मुंहं ते चवनि था न, असां ॿुॾी मरी छो नथा वञूं? तव्हांजे असांजे जेके उते वॾा वॾा लीडर, बाबा मां त ग़रीब माण्हू बुज़दिल आहियां न, मां त भॼी आहियां, मूंखे त भॼाए छॾियो। मुंहिंजी पार्टी सां बि जेको हशर कयो अथऊं कयो, उहो हर कंहिंखे ख़बर आहे। अब्दुल फताह चनो, मसूद शाह, ॿिया कारकुन
खॼल, कंहिंखे दबाव, कंहिंखे छा कयो आहे असां अदम तशद्दुद जे बुनियाद ते सियासी वर्कर असां छा कयो आहे? मूंखे रहण न ॾिनो न। हलो मां त थियुमि, पर ॿिया वॾा सभु लीडर त तव्हां उते वेठा आहियो, तव्हां सॼी सिंधी क़ौम त उते वेठी आहे न। मां खे छॾियो, तव्हां सम्झो त हे बुज़दिल हुयो, मां भॼी आहियां। उतां वारी क़ौम जेकी आहे उहा चवे न त ही रेंजर्स कढो, ही फौज कढो, ही कॉलोनाइज़ेशन कीअं एॾी जल्दबाज़ी छाजी आहे पाकिस्तान खे? एॾी जल्दबाज़ी में इहे सॼा ईअं प्रोजेक्ट सालनि में फिनिश थींदा पिया वञनि। इहो छा आहे एॾी ऑक्यूपेशन? इहो त फ़लस्तीन जीअं ऑक्यूपाइड थी वियो आहे, जीअं ॿिया इलाइक़ा दुनिया में ऑक्यूपाइड थिया आहिनि हिकिड़े तरीक़ेकार सां, उहे पिया ऑक्यूपाए कनि न। पोइ हिते छो चप सभिनि जा सिबियल? इन शइ ते कोई छो नथो ॻाल्हाए? पोइ उन ते जेकॾहिं इल्ताफ़ हुसैन चए थो त असां जो कबीलो थी सघे थो, असांजी सुञाण थी सघे थी, असांखे उहा बि तव्हां ई ॾिनी आहे, मुहाजिर आहियूं असां, पर असां सिंधी आहियूं, सिंध में रहूं था, ऐं हू कंडेम करे थो हो जेकी ग्रेटर जेकी फ्री कराची ऐं ग्रेटर कराची जी जेकी मुहिम थी हले, जेको वेठो आहे नुसरत नदीम ऐं वासिर जलील, केरु पोयूं अथनि? पाकिस्तान जी एस्टेब्लिशमेंट पोयूं अथनि। कहिड़ी हुन ते हलनि था एजेंडा ते? ओ जेकी एजेंडा ये साहिली पट्टी सॼी मथे खां वठी कराची ताईं, जंहिंखे अलॻि हिकिड़ी एंटिटी ठाहिणु चाहिनि था। कंहिंजा इंट्रेस्ट? पंजाब जा त आहिनि ई आहिनि, पर हाणे वरी ॿियनि जा इंट्रेस्ट बि थी विया। हुनमें चाइना बि अची वियो आहे, बर्तानिया बि चवे थो त कुझु में कुझु मुंहिंजो हिते पोइ बि स्टेक लॻल हुजे। असांजो मुस्लमान मुल्क जंहिंजे आसिरे ते मुल्क हले थो पाकिस्तान, उहो बि चवे थो त को न को मुंहिंजो बि स्टेक हुजे। सो असांखे सम्झ में कॾहिं ईंदी इहा ॻाल्हि? त मां बिल्कुलु सिंध जे भले में, भलाई में, जॾहिं बि ही असांखे विढ़ाए, हाणे ॾिसो पंजाबी एस्टेब्लिशमेंट उन्हनि खे छो नथी ॾंडो ॾे जेके चवनि था मतरूका सिंध, मतरूका पंजाब चवनि था। घणी माइग्रेशन थी पंजाब में, उते हे सभु मर्ज थी विया, असांखे हिते हिननि विढ़ाए रखियो। ऐं हाणे जॾहिं भला मुहाजिर नारे जो ख़ालिक, उन्हनि जे वॾे में वॾो लीडर, जीअं असांजो सिंध ते अथेंटिक फादर ऑफ सिंधी नेशन रहबर सिंध साईं GM सैदा, भला हुननि जे लाइ इल्ताफ़ हुसैन एॾी हैसियत थो रखे न, उहो जॾहिं चवे थो त बाबा कोई मुहाजिर न आहे, ही जेको आहे सिंध कंहिंजे पीउ जी नाहे जो इहे विराईंदा, बहादराबाद वारनि खे बि कंडेम करे थो, हू जेको आहे इन्हनि खे फ्री कराची वारनि खे बि कंडेम करे थो, चए थो न असांजो जीअण मरण सिंध में, असां हिकिड़ी ग़लती कई आहे तरके वतन जी, हाणे इनकार वतन न थींदो, हिन वतन असांखे पनाह ॾिनी, असां सिंधी आहियूं। त उनखे मां वेलकम न चवां? मां उनखे वेलकम चयो। मुंहिंजी तव्हां स्टेटमेंट उहा हिते ई वीडियो लॉग कयो हुयमि, तव्हां ॾिसो उन में कहिड़ी ग़लति ॻाल्हि कई आहे, कहिड़ी ग़लति ॻाल्हि कई आहे। वेलकम कयमि, हुन मूंखे थैंक यू जो फ़ोन कयो, हुन मूंखे इनवाइट कयो त डॉक्टर साहब अचो, मां नथो निकिरी सघां, तव्हां अचो, जे अची सघो था त पाण कचहरी कयूं। मां बिल्कुलु वयुसि, जेको आहे हुन सां मिलियुमि, मां हुनखे बिल्कुलु, तव्हां छा था सम्झो त हिकिड़ो आम माण्हू हिकिड़ा सवाल ऐं बहस करे सघे थो, त मां हुन सां जेको हुनजो एॾो मुखालिफ़ रहियो आहियां, मां त GSN में वाहिद माण्हू आहियां न जेको उन्हनि जो एॾो मुखालिफ़ रहियो आहियां, त मां उन्हनि सां सवाल इहे न उथारिया हूंदा, ही ॻाल्हि, ही ॻाल्हि, ही ॻाल्हि, ही ॻाल्हि। त साज़िशुनि खे सम्झो, हे उहे ई था अटैक कनि। उहो ॿुधायोमांव जेको पहिरियों नंबर, हिकु एस्टेब्लिशमेंट आहे, एजेंसियूं ऐं ॿिया हुननि जा हवारी। बाबा सिंधी मुहाजिर छो न गॾु थियनि, छो न हिकु? छो जो हुननि खे ख़बर आहे हिकु थींदा त हे आज़ादी जे लाइ उथंदा, ऐं पोइ चवंदा बाबा हे गैस बि असांजी आहे, हे शहर बि असांजा आहिनि, हे पोर्ट बि असांजा आहिनि,
अकेले सिरे सिंधियुनि में ताक़त न आहे। असां जंगनि में रहिया आहियूं, जंगियूं करे ॾिठियूं आहिनि, ऐं इहो बि ग़लति मफ़रूज़ो आहे त सिंधियुनि जा घणा माण्हू शहीद थिया या मुआ। मरण कंहिंजो बि इनोसेंट माण्हू मरे, को बि मासूम माण्हू मरे, मूंखे ॾुख आहे रियली। इहे ग़लति जहिड़ा आहिनि, नस्ली ऐं लसानी इहे सिविल वार्स जेके आहिनि क़ौमुनि खे तबाह करे छॾींदियूं, ख़ितनि खे। हलो ॿियो सीनरियो था वठूं, इहे जेके चवनि था न इतिहाद न थियनि, इहो सीनरियो था वठनि त इल्ताफ़ बि उन्हनि सां मिली वञे। हलो इल्ताफ़ हुसैन बि होॾे वञे, सभु मुहाजिर हिकु थियऊं, सिंधी ऐं मुहाजिरनि जी जंग कंदव? भला जंग कंदव त तव्हांखे सिंध ईअं 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 मिलंदी? अॼुकल्ह 10,000 माण्हू बि दुनिया में ख़िते में किथे अगरि मरी पवनि न त डिसीशन्स जे लाइ ॿियूं फोर्सिस ईंदियूं जेके तव्हांखे डिवाइड कंदियूं। कुझु न कुझु त हुननि खे ॾींदा न। पोइ तव्हां सिंध खे विरहाइण था घुरो त असां अहिड़े झेड़े में पऊं जेको झेड़ो निबिरजे ई न। सिविल वार्स जा कॾहिं फ़ैसिला ॾिठा अथव? बेरूत खे ॾिसो, अफ्रीका जी सिविल वार्स खे ॾिसो, ॿियनि हंधनि ते छा थियो आहे एंड में? न मुहाजिर असां कोई इहा जंग खटे सघनि था। उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी मुंहिंजा भाइर ऐं भेनर न उहे जंग खटे था सघनि, न असां था जंग खटे सघूं। नुक़सानु सिंध जो थींदो। सिंधी नस्ली तौर ते असां नस्लनि जा नस्ल पोइ हिते थी वेंदासीं, ख़तमु थी वेंदासीं। इनजे करे एको यगानगत मोहबत असांखे वसी दिमाग़ सां, रेसिस्ट सोच सां न सोचणो पवंदो नस्ली बुनियादनि ते। मां तव्हांखे अॻे ई बि चयो, सिंध में कॉन्फ्लिक्ट्स न आहिनि। त इनजे करे असांखे इहे माज़ी मों ई सिखो। भला मीर टालपुरनि जेको आहे सिंध जे हिकिड़े उन वक़्तु बिज़नेस टाइकून जी सां हथ चुरांद कई। हिकिड़ो उन वक़्तु जो बिल गेट्स हो सिंध जो, नाउमल। ऐं मीर से दौर में छा हुयो? फारसी घोड़े चारसी वारा मिसाल न ॿुधा अथव? कीअं हुन पंहिंजनि कबीलनि खे आणे सिंध में आबाद करण जी कोशिशि कई, कीअं सिंधी माण्हुनि खे उन खां अंदरि में जेके पुराणा सिंधी हुया वरी उन्हनि खे नफ़रत हुई उन दौर में। न त इहा जंग ईअं अंग्रेज़ खटे वञनि हा जेकॾहिं सॼी क़ौम उथी बीही आहे। साईं जेम्स चयो त जेकॾहिं मूंसां 100 बि माण्हू न आहिनि जंहिं दौर में साईं जेम्स हूंदो हुयो हयात, ऐं असां कचहरी में ॿुधायासीं, चवंदो त रुगो 25% सिंधी माण्हू उथी बीहनि ऐं सभु यकजा थी करे त आज़ादी थी वञे। त इल्ताफ़ हुसैन जॾहिं सिंधी थिए थो, हो चवे थो, हो न सिर्फ़ु सिंधी थो थिए पर हो चवे थो मां सिंधू देश वठूं। वो आज़ादी जी ॻाल्हि थो करे त मां आज़ादी जो मुनकिर कीअं थियां, मां जेम्स जो मुनकिर कीअं थियां? हे जेको आहे बाबा जीएस सिंध स्टूडेंट फेडरेशन वारा नौजवान जेके बि जीएस सिंध स्टूडेंट विंग्स जेके आहिनि उन्हनि जो हेमां सभु पिया आहिनि न। ॾिसो तव्हां पंहिंजो मंशूर पढ़ियो आहे, 8हों नुक़्तो त रहबर सिंध साईं जेम्स है था, पर 7हों 6हों 5हों नुक़्तो पढ़ो छा थो चवे। हे जीएस सिंध तहरीक जो आईन आहे न, हे छा थो चवे, जीएस सिंध तहरीक जो नस्बुल एंड सिंधु देश में तबकाती, नस्ली, मज़हबी, जिनसी ऐं ॿिए हर क़िस्म जे इस्तेसाल खां पाक क़ौमी रियासत जो क़याम आहे। जीएस सिंध तहरीक मोहतरम साईं जेम्स सैयद खे सिंध जी क़ौमी आज़ादी जी तहरीक जो रहबर थी सम्झे। ॿी 2-3 सिटूं पढ़ां थो त जीएस सिंध तहरीक क़ौमी आज़ादी जी जिदोजहद दौरान पंजाब साम्राज्य ऐं उनजे ॾेही ऐं परॾेही इतादियुनि खे पंहिंजो क़ौमी दुश्मन सम्झे थी। जीएस सिंध तहरीक हर उन माण्हू सां इतिहाद करे गॾु हलंदी जेकी सिंध जी आज़ादी में जंहिंजो यकीन हुजे, जेको साईं जेम्स सैयद खे पंहिंजो रहबर मञे। त मां हाणे अर्ज़ु थो कयां पंहिंजे उन्हनि दोस्तनि खे जेके मूं ते पंहिंजा दोस्त नाराज़ थिया, ॿिया ख़ालिद ख़ासकली साहब,
ॿिया दोस्त अगरि कंहिंखे को क्वेश्चन हुजे। बाबा मां जेको बि कुझु कयो आहे या कयां थो, मां रहबर जे अॻियां, सिंध जी तारीख़ जे अॻियां, सिंध जे आईंदे जे अॻियां जवाबदार आहियां। अल्ताफ़ हुसैन अगरि सुभाणे मिसाली तौर ते अल्ताफ़ हुसैन मूंखे नथो लॻे त हाणे फिरंदो, छो जो हुनखे ख़बर आहे त भला कॾहिं पंजाब वेंदो छा। ऐं ॿी ॻाल्हि मज़ेदारी आहे त अल्ताफ़ हुसैन हाणे इक़्तिदार में न आहे, मां जॾहिं हुन सां मिलियो आहियां। जीए सिंध वारा त उन दौर में सेक्रेटरेट में जीए सिंध क़ौमी महाज़ जी ठहियल कमेटी सेक्रेटरेट में मिनिस्टरनि सां मिलण न वेंदी हुई जीए सिंध जा मसइला हल करण में। शबीर जमाली मोहम्मद रायमू जी क़यादत में वेंदा हुया न, ठहियल हुई न कमेटी जसकम जी। उन वक़्तु उहो इक़्तिदार में हुया। आरीसर साहब सां हुननि जा राब्ता जॾहिं हुया, आरीसर साहब जा हुननि सां इक़्तिदार में हुया, बशीर ख़ान सां, क़ौमी महाज़ सां। ऐं मां उनखे ग़लति नथो चवां, न क़तन न, इहो सही हुयो। इहे असांजी अॻुवाणनि जूं पॉलिसियूं बिल्कुलु दुरुस्त हुयूं। उन्हनि पॉलिसियुनि जे करे सिंधी घणे तादाद में नौजवान सिंधी माण्हू इहो कराची में अची सेटल थियो। इन्हनि बशीर ख़ान जी पॉलिसियुनि जे करे, आरीसर साहब जी पॉलिसियुनि जे करे साईं जीएम सैद खां पोइ इनखे मां दुरुस्त थो चवां। मां चवां थो हे बि उनजी कंटिन्यूटी आहे। अॼु त अल्ताफ़ हुसैन अकेलो आहे। अॼु त अल्ताफ़ हुसैन जे ख़िलाफ़ ऑपरेशन आहे, उनजी तस्वीर ते, उनजी आवाज़ ते बैन आहे सिंध में। अॼु अताब में आहे, कंहिंसां अटकियो आहे? जिन असांखे खाई छॾियो आहे, जिन असांखे ग़ुलाम कयो आहे, जिन असांखे पूरो कयो आहे, ऐं उहो आज़ादी जी ॻाल्हि करे थो। हाणे त इक़्तिदार में न आहे, हाणे त मिनिस्टरियूं न अथनि। ऐं उन सां जेके बीठा आहिनि, जेकी उनजी कम्यूनिटी, उनजो कबीलो जेको उन सां बीठो आहे, जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ उन सां बीठा आहिनि, छो न असां उन सां बीहूं? जॾहिं हू सिंधु देश जी साईं जेम्स जी ॻाल्हि थो करे, सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि जे इतिहाद जी ॻाल्हि थो करे, त छो न उनखे एप्रिशिएट कजे? सो बाबा इन साज़िशुनि खे सम्झो। ऐं ॿी ॻाल्हि आख़िर में मां इहो ज़रूरु कंदुसि, मूंखे ख़बर आहे त सिंध जा क़ौमी कारकुन, सिंध जा माण्हू केॾे प्रेशर में आहिनि। एजेंसियूं कीअं घर घर, तालके तालके, ॻोठ ॻोठ में हिकु हिकु खे ब्लैकमेल थियूं कनि, कीअं माण्हू खॼनि था, उन्हनि जी फैमिलियुनि खे ब्लैकमेल थो कयो वञे। त मां सम्झां थो त को सवलो न आहे, केॾी ॾुखी ॻाल्हि आहे, केॾी ॾुखी ॻाल्हि आहे त असांजे दोस्तनि ते केॾो दबाव हूंदो। मां सम्झो, तंहिं करे मां सालनि जा साल जेके बि फ़ैसिला चवंदो हुयुमि दोस्त उते पंहिंजी हालतुनि मुताबिक़ पाण कनि। मां त न ख़िताब कंदो हुयुमि न छा, मां त पार्टी सॼी दोस्तनि जे हवाले करे छॾी। ऐं जेको मुंहिंजे हथ वस, जेको कुझु मुंहिंजे वसों थिए थो, अबाब मां पंहिंजी टिकट करे वियुसि। मूंखे कंहिंजे भाड़े जी ज़रूरत न आहे। मां हाणे बि 5-6 ॾींहं, हालांकि मुंहिंजा 2 पुट हिते माशाअल्लाह अल्लाह वधाइनि जेको आहे, ऐं ज़बरदस्त इंजीनियर्स आहिनि, पंहिंजी पढ़ाइनि ते, स्कॉलरुनि ते, ऐं जेको आहे लोननि ते पढ़िया, पंहिंजी होशियारी वारी स्कॉलर ऐं लोन जेको हिते स्टूडेंट लोन थींदो आहे। अॼु सुठी पोज़ीशन्स में आहिनि। मां मुतमिन आहियां, ख़ुशि आहियां। साईं जेम्स जीअं सिंध जी इनको मथे बि कहिड़ी दुआ थी थिए, उन हूंदे बि मां कमु कंदो आहियां। ऐं मां जेको कुझु बि पंहिंजे कारकुननि खे साईं जी सालगिरह जे मौक़े ते या वर्सी जे मौक़े ते डोनेशन मोकिलींदो आहियां, या जेलनि जे कारकुननि ॾे कुझु मोकिलींदो आहियां, पंहिंजे हक़ लाल जे पैसनि मां मोकिलींदो आहियां। जेको मां कमु थो कयां, मां कॾहिं बि हिन मुल्क में 27-28 साल थी विया आहिनि, जेतिरो अरसो हिन मुल्क में रहियो आहियां, मां फारिग न आहियां वेठो, मां कमु कयो। बाक़ी कचहरियूं अञा कबियूं, मां सम्झां थो त हाणे कचहरियूं वधीक कजनि, सम्झिजे सम्झाइजे। उनजे करे मां पंहिंजे जीएसएन तहरीक जे दोस्तनि खे, साथियुनि खे, क़ौमी तहरीक खे, सॼी जसकम, ॿिया जेके बि ॻाढ़े झंडे वारा आहिनि कारकुननि, सभिनी खे, सभु मूं जान, जेके शहीद थिया आहिनि, जंहिंजी पार्टी जा आहिनि, मूंखे पार्टियुनि सां तालुक ई न आहे। मां चवां थो सभु कारकुन, सभु ॻाढ़े झंडे वारा साईं जीएम साहिब जा फॉलोअर, सिपाही, सभु मुंहिंजा आहिनि, मां उन्हनि जो आहियां। मां विड़ी ज़ामिन शाह शहीद ऐं ॿियनि मुंहिंजा बि दोस्त हुया,
सूबल ॾहर वारा शहीद थिया त विड़ी लाश वरिता सॼे ॾींहं जी जिदोजहद खां पोइ मां खणाए वियो हुयुमि। सिराई कुर्बान खावड़ वारा शहीद थिया हुया त सभ खां पहिरियों मां माण्हू हुयुमि जंहिं सभिनी खे उते हैदर मंज़िल ते तव्हां ॾिठो हूंदो हिन में कैमराउनि में बि आयो हुयो सहाफ़ियुनि जी, मां सभिनि खे विहारे ज़ोरी जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं हड़ताल जी काल ॾिनी हुई। मां ई सभ खां पहिरियों माण्हू हुयुमि जेको हैदराबाद वञी सड़ियल पंहिंजे दोस्त तुने जी वटि पहुतो हुयुमि। त मूंखे इहे तासुबात न आहिनि। मूंखे क़ौमी कारकुन सां तासुब थी नथो सघे फलाणी पार्टी फलाणी न, उहिदेदारनि सां दोस्तनि सां इख़्तिलाफ़ थी सघे थो पॉलिसी ते, हिकमत अमली ते। असां अदम तशद्दुद जी पॉलिसी ते यकीन था रखूं। असां अदम तशद्दुद जी बुनियाद ते ई हिकिड़ी पॉलिटिकल सियासी जिदोजहद जे ज़रिए सिंध जी आज़ादी जे लाइ जेको बि साथ ॾींदो, बाबा सिंध में वेठा आहिनि जेके सिंधी लीडरशिप आहे, जेके क़ौमी ॻाढ़े झंडे वारा आहिनि या ॻाढ़े झंडे खां अलावा बि, उहे उथारनि आवाज़, मां उन्हनि जो बि साथ ॾींदुमि। उहे उथारनि आवाज़ त हे बाबा जेकी कॉलोनाइज़ेशन कयो पिया, हे सिंध जी वालार जेकी कयो पिया, फ़ौजूं कढो हितो सिंध मां, कढो धारियनि खे। छाजे लाइ ट्रेनूं भरिजी अची ही मारुगो घोटकी शहर जो मिसाल ॾिनो आहे, 5000 पंजाबी फैमिलियूं घोटकी में छा करणु आयूं आहिनि? चुप चुप करे जेको आहे इहो हे हिंदुनि खे भॼाइनि था, उन्हनि जी जाइ ते बिज़नेस उन्हनि खे ऑक्यूपाए करे ॾींदा था वञनि। त सम्झण जूं ॻाल्हियूं आहिनि न। ऐं ॿी मां हिकिड़ी ॻाल्हि सम्झाए छॾियां दोस्तनि खे आख़िर में। इनक़िलाब बाबा मां हितो नथो आणे सघां। इनक़िलाब मां पंहिंजी तकरीरुनि में बि चवंदो आहियो आहियां, मुंहिंजूं तकरीरूं खणी ॿीहर ॿुधो, सिंध जूं सभु लेक्चर्स तकरीरूं मुंहिंजूं ॿुधो, सालगिराहनि ते थियल, जलसनि में थियल। इनक़िलाब क़ौमुनि जी कुख मां जनम वठंदा, क़ौमूं इनक़िलाब आणींदियूं, उते ई वॾा थींदा आहिनि धरतियुनि ते, ऐं धरतियुनि ते ई उहे ईंदा आहिनि। इनक़िलाब का एक्सपोर्ट ऐं इम्पोर्ट करण जहिड़ी शइ न आहे, जंहिंखे मां हितो तव्हांजे लाइ एक्सपोर्ट कयां या तव्हां उतो वेही इम्पोर्ट कयो, न। ऐं ॿियो इहो बि ज़हन मां कढी छॾियो त दुनिया में को सभु असांजा चाचा मामा आहिनि जेके असांजी मदद कंदा। माण्हुनि खे हिकिड़ी ख़ुशफ़हमी ऐं ख़ुशख़्याली आहे न, साईं अमेरिका, साईं जेको आहे रूस, चाइना, हिंदुस्तान, माना दुनिया जा मुल्क असांखे आज़ादी क़ौमूं पाण वठंदियूं आहिनि, पंहिंजी गैरत सां वठंदियूं। असां कंहिंजा बि मर्सनरीज़ ऐं प्रॉक्सीज़ थियण लाइ तयारु न आहियूं। असां जीए सिंध वारनि हिन महिल ताईं जिदोजहद पंहिंजे पेर ते कई आहे, अॻिते बि पाण कंदासीं। ऐं जिदोजहद जे उन्हनि मरहलनि ते जीअं साईं GM सैद चयो अक़वाम आलम खे उन वक़्तु, ऐं ख़ासि तौर ते उन वक़्तु असांखे असांजी क़ौम खे रिकग्नाइज़ कयो एज़ अ नेशन, असांजी ग़ुलामी खे रिकग्नाइज़ कयो त जेको आहे सिंध जेकी ऑक्यूपाइड आहे ऐं पंजाब ऑक्यूपाई कयो आहे उनखे। असांखे ॿियो कुझु न खपे। इन जे करे इहे रुझान बि नौजवाननि मां निकिरणु खपनि। तव्हां ते माण्हू कमु कंदा, तव्हांखे इन्फेक्ट कंदा, इन्फेक्शन आणींदा तव्हां में, त 2 रुपयनि 4 रुपयनि जे लाइ। छो जो मूंखे आकिब चांडियो, हबीब साहब वारो नौजवान पुट, मुंहिंजे यार जो नालो अथसि सैफ रहमान, अहिड़ा कई वाक़िया थिया आहिनि सिंध में जेके नौजवाननि खे बरगलाए। हिकिड़ो त जवानी जो जोश, कुझु करण जी आस, ॿियो वेतर वरी चइनि पैसनि जी का लालच ॾिजे। इन्हनि शयुनि खां हटो। असां हिकिड़ी क़ौम आहियूं, असां हिकिड़ी धुर आहियूं। असां सिंध जी आज़ादी जेसिताईं सिंधी क़ौम न चाहींदी, सिंधी क़ौम खे जाॻायो, पाण खे जाॻायो। बाक़ी को अमेरिका असांजो चाचो मामो आहे, अमेरिका असांजी अची जंग विड़ंदो या ॿियो को मुल्क अची असांजी जंग असांखे पाण खे विड़णी आहे। असां कंहिंजा बि प्रॉक्सीज़ या असां कंहिंजा बि दलाल न आहियूं, न थींदासीं। ऐं इतों जा जेके दलाल वेठा आहिनि, जेके रियासत पैदा कया आहिनि असांजे ख़िलाफ़, उन्हनि खे बि कनि खोले ॿुधी छॾणु खपे। वक़्तु हिकु सौ न आहे।
जेको आहे ही मुल्क पंहिंजे बार ई नथो खणी सघे हिन वक़्तु, पंहिंजे बोझ में मरंदो, पंहिंजा ट्रपड़ सिंधी संभालनि। ऐं मां कारकुननि खे वरी बि, उहिदेदारनि खे बि, पंहिंजे हमदर्दनि खे जेको आहे इहो अर्ज़ु कंदुमि त बाबा ॿियनि खे ॿुधण खां अॻु में घटि में घटि हिकिड़ी कॉल मूंखे करे छॾियो, जेको आहे। ऐं वेंदे वेंदे हिन शइ ते मां ॿीहर बि ॻाल्हाईंदुमि, उहो वरी ॿी निशस्त में मां नौजवाननि सां ॻाल्हाइणु चाहियां थो। ईंदड़ वक़्त में मां कुझु नौजवाननि जे लाइ, जेके यंग ब्लड आहे असांजो, ऐं जेको आहे उन्हनि जे लाइ कुझु ॻाल्हियूं कंदुसि नेक्स्ट टाइम। पर मां जॾहिं 2004 में वापसि आयो हुउसि सिंध, त 2004 सेप्टेंबर में मूं वापसी जो फ़ैसिलो कयो हुयो। जॾहिं मां हिते हुयुमि त हिते साईं जेम्स जी सालगिरह जी रवायत मूं ई विधी, मां ई शुरू कयूं, मां पंहिंजे पैसे सां। जॾहिं सिंध पियो अचां त मां वटि 1.5 बिज़नेस हुयो। मां हिते महिनत करे, एतिरा साल असां भाइरनि हिते महिनत करे, मूंखे 1.5 बिज़नेस हुयो। मां अधु बिज़नेस खपाए एॾां सिंध आयो हुयुमि। ऐं मां जॾहिं सिंध आयो हुयुमि त उन वक़्तु ताईं जीअं सिंध क़ौमी महाज़ मां सभ खां पहिरियां शफ़ी बुरफ़त वारा निकिता हुया, उन खां पोइ साईं ज़ैन शाह वारा निकिता हुया, उन खां पोइ शफ़ी करनाणी ऐं जेको आहे पंहिंजो अधे खे चवां शबीर जमाली वारा निकिता हुया। ऐं मां जॾहिं वरी क़ैद में हुयुमि हुते ॿाहिरि निकितुमि त आरीसर साहब वारा, सिराई वारा इहे अलॻि थी चुका हुया बशीर ख़ान। सो इन किसे ते पोइ ॻाल्हाए पोइ वरी कॾहिं त मां बशीर ख़ान सां छो बीठुमि, इन ते ॻाल्हाइणु ज़रूरी आहे, छो जो हू असांजो न सिर्फ़ु लीडर हुयो, पर इंतिहाई बहादुर इंसानु हो ऐं इंतिहाई उन सां प्यार हो, प्यार आहे ऐं रहंदो मरण घड़ी ताईं। उन्हनि शयुनि ते, पंहिंजे प्यार ते बि पोइ ॻाल्हाईंदासीं वक़्तु अचण ते। ऐं मां वरी बि तव्हांखे अर्ज़ु कंदुमि त इहे नफ़रतूं कदूरतूं कढो, वुसत दिली कयो। ऐं जेको आहे जेके माण्हू सिंधी थियनि था ऐं उसूली तौर ते तव्हांजे वेझो अचनि था, उहो मुहाजिरत छॾियो, पाकिस्तानियत छॾियो, आज़ादी जी ॻाल्हि कनि था, रहबर सिंधी, उन्हनि खे वेलकम कयो, दिलि सां वेलकम कयो ऐं उन्हनि खे एप्रिशिएट कयो त हुन भला भुली जा भाणा ईसा बि न भुली। असां ग़लतियूं न कयूं आहिनि छा? असांखे सभु हो आहियूं, जेको आहे बाबा अलाह को ग़लतियूं थियूं आहिनि, पीरनि पैगंबरनि वलियुनि को ग़लतियूं थियूं आहिनि। त असां इंसान आहियूं, असां को साईं जेम्स पंहिंजे सभिनी किताबनि में लिखंदो आयो आहे त मूंखां ही ग़लतियूं थियूं। पर चङे ऐं सुठे माण्हू, उसूल परस्त माण्हू जो कमु इहो आहे त उन ग़लतियुनि मां सिखे ऐं उनखे दुरुस्त करे वरी ईंदड़ वक़्त जे लाइ। सो इहे चंद गुज़ारिशूं हुयूं त को असां पाण खे विकियो न आहे, असां को झुकिया न आहियूं, असां पंहिंजे उसूल ते बीठा आहियूं। ऐं असां पंहिंजे उसूल ते बीठा आहियूं ऐं मां बिल्कुलु दिलि सां थो वेलकम कयां अल्ताफ़ हुसैन साहब खे, उनजे फॉलोअर्स खे ऐं सॼी उर्दू आबादी के, सब उर्दू बोलने वालों को, अपने बहनों भाइयों नौजवानों को, ये आपकी धरती है, सिंध आपका वतन है, आपने एक वतन को तर्क किया आपके बड़ों ने, अब इस वतन से इनकार न करें। अल्ताफ़ हुसैन की बात सुने। ये जो बैठे हुए हैं बुज़दिल, सिंध कोई केक का पीस नहीं है जिसको कोई खाएगा या तोड़ेगा फ्री कराची। और जो ये बहादुराबाद वाले बैठे हैं जो एस्टेब्लिशमेंट की बोली और जुबान बोल रहे हैं, आप शहरी हो, पढ़े लिखे हो, सभन जे की कोशिश करो। और मैं अपने सब उर्दू बोलने वाले बहन भाइयों को, जिनकी नस्लें इधर पैदा हुई, जो बच्चे इधर पैदा हुए, उनको उतना ही सिंधी समझता हूँ जितना मैं खुद सिंधी हूँ। हमारे घरों में, हमारे इर्द गिर्द कई ज़बानें बोली जाती हैं। हमारी सिंध में बिरावी भी बोली जाती है, 3 किस्म
कि लैंग्वेज तो सिर्फ थर में है। बलोची बोली जाती है हमारे घरों में, सराइकी बोली जाती है, सिंधी बोली जाती है, इसी तरीके से उर्दू बोली जाती है। बाबा तासुब को पाक थियो, सिंध ख़त्म पई थिए रियली। हे सिर्फ़ टाइम जी ॻाल्हि आहे। तव्हांखे अंदाज़ो न आहे त 10 सालनि खां पोइ किथे हूंदासीं, छो जो सॼियूं कैलकुलेशन्स मैथमेटिक्स जूं करे ॾिसो जंहिं नमूने सां वालार थिए पई, त इहे सिंधी न पिया अचनि, न ई मुहाजर पिया अचनि, त इहे ॿिया पिया अचनि। सम्झण जी कोशिशि कयो, पाण में एको कयो, इन डिवाइड एंड रूल वारी थ्योरी खे फॉर एवर जे लाइ दफ़न कयो। जेके ग़लतफ़हमियूं ऐं विसविसा पैदा कनि न, उन्हनि खे सोची सम्झी साईं जेम्स जे इल्म सां उन्हनि खे जवाबु ॾियो। तमामु ड्रिगी कचहरी थियो यार, माफ़ी तो तलबगार आहे, अलाए केॾो ॻाल्हाए वियुसि, जेको आहे ॿुधंदड़नि खे लख लाइ कुर्ब। बसि सदाईं आबाद हुजो, ख़ुशि हुजो, महिरबानी, लख लाइ थैंक यू मुंहिंजा साईं।